जय झूलेलाल। अॼु मां तव्हांखे ॿुधाईंदसि श्रीमद भगवद गीता जे 3 अध्याय जो महात्म। जीअं त तव्हांखे पतो हूंदो, गीता जो अध्याय सां गॾु हुन जो महात्म ज़रूरु ॿुधबो आहे या पढ़बो आहे। त मां 3 अध्याय अपलोड करे चुकी आहियां। तव्हां हिन महात्म जे ॿुधण खां पहले या महात्म जे ॿुधण खां पोइ 3 अध्याय ज़रूरु ॿुधजो, तॾहिं तव्हांखे पूर्ण फल जी प्राप्ति थींदी। अचो त हाणे ॿुधूं गीता जो 3 अध्याय। पर तव्हां सां हिकु रिक्वेस्ट आहे, मुंहिंजे वीडियो खे लाइक कयो, कमेंट बॉक्स में ओम नमो भगवते वासुदेवाय लिखियो ऐं पंहिंजे सिंधियुनि भाउरनि ऐं भेनरुनि में गीता जा अध्याय शेयर कयो। जय झूलेलाल। ओम नमो भगवते वासुदेवाय। अॻिते श्री गीता जे 3 अध्याय जो महात्म शुरू थियो। श्री नारायण वाच। श्री नारायण तो चवे, हे लक्ष्मी, हाणे 3 अध्याय जो महात्म ॿुध। कंहिं देश में हिकिड़ो मूर्ख शूद्र नाले रहंदो हो। तंहिं वॾे अनरथ ऐं कपट सां धन कठो कयो हो, पर पाप जी माया कंहिं सबब करे हुन वटां वेंदी रही, जंहिं करे उहो शूद्र ॾाढी चिंता में पइजी वियो ऐं माण्हुनि खां पुछण लॻो त भाई, अहिड़ो को उपाय ॾसियो जा कंहिं धरतीअ में धन दॿियल हुजे, उहा उतां वञी कढी अची शाहूकार थियां, या को सुरमो ॾसियो त मूं अखियुनि में पाए पृथ्वीअ जो धन ॾिसां। होॾां कढी वरी शाहूकार थियां। नेठ कंहिं माण्हूअ चयुसि त तूं मांस मदिरा खाधो पीतो कर। हू शूद्र साॻिया ई खोटा कर्म करण लॻो ऐं चोरी बि करण लॻो। हिकु ॾींहुं वरी धन जे लालच करे चोरी करण वियो, पर रस्ते में ॿियनि चोरनि मारे विधुसि। हिन शूद्र मरी करे वरी ॿियो जनम प्रेत जूण पाती। सो प्रेत थी बड़ जे दरख़त ते रहण लॻो। ॾाढो दुखी थियो, हाय हाय करे पियो रोअंदो हो ऐं विरलाप ॾाहूं कंदो हो। को मुंहिंजे कुल मां हुजे, मूंखे इन जूण खां छॾाए। हुनखे घणा ॾींहं थी विया। इहो शूद्र प्रेत अॻिले जनम में ज़ाल छॾे आयो हो। सा दुपस्ती हुई, तंहिंखे पुट ॼायो। जॾहिं उहो पुट वॾो थियो, तॾहिं हुन पंहिंजी माता खां पुछो त मुंहिंजो पीउ कहिड़ो वापारु कंदो हो ऐं कहिड़ीअ तरह मरी वियो। तॾहिं उहा माता पुट खे चवण लॻी, तुंहिंजे पीउ वटि धन घणो हो, सो हुन वटां कंहिं कारण करे वेंदो रहियो। उन्हीअ धन जे वञण करे तुंहिंजो पीउ वॾी चिंता में रहियो। हिकु ॾींहुं जंगल ॾे निकिरी वियो, पर संदसि इरादो किथां धन चोरी करे आणण जो हो। पर रस्ते में किन ॿियनि चोरनि तंहिंजे पीउ खे मारे विधो। तॾहिं पुट चवण लॻो, हे माता, मुंहिंजे पीउ जी गति थी या न? तॾहिं माता चवण लॻी त न। तॾहिं पुट चवण लॻो, हे माता, पिता जी गति मूंखे करणु घुर्जे। तॾहिं उहो छोकर हथ ॿधी वञी पंडितनि खां पुछण लॻो, हे महाराज, मुंहिंजो पिता हिन रीत मरी वियो आहे, तंहिंजो कोई उपाय ॾसियो त उनजो उद्धार थिए। तॾहिं पंडित चवण लॻुसि त तूं गया वञी कर्म कराए अच, तॾहिं तुंहिंजे पिता जो उद्धार थींदो। तॾहिं हिन पंडितनि जी आज्ञा मञे माता खां मोकिलाए गया तीर्थ जी तयारी कई। प्रयागराज तीर्थ जो स्नान करे अॻिते गया ॾे रवानो थियो। रस्ते में अची हिकु वण जे हेठां वेठो। उते अकेलाईअ करे वॾो भउ थियण लॻुसि। हीअ दरख़त बि उहो हो जाते संदसि पीउ प्रेत जी जूण पाए रहियो हो, जाते चोरनि हुन शूद्र खे मारियो हो। तॾहिं हुन बालक उते पंहिंजो गुरु मंत्र पढ़ियो ऐं संदसि हिकु ॿियो बि नेम हो, जो हिकु अध्याय गीता जो रोज़ पाठ कंदो हो। उन्हीअ ॾींहुं हिन गीता जे 3 अध्याय जो पाठ कयो, जो उन्हीअ वण जे हेठां उनजे पिता प्रेत जूण में ॿुधो। ॿुधण शर्त हुनजी प्रेत जूण छुटी ऐं देव देही पाताई।
सुर्ग खां विवान आया, तन विवाननि ते चढ़ी हुन पुट जे साम्हूं आयो। हुनखे आसीसा कयईं ऐं चयईं, हे पुट, मूं तुंहिंजो पिता आहियां, जो मरी करे प्रेत जी जूण पाती हुयमि। तुंहिंजे हिन पाठ ॿुधण करे मुंहिंजी देह प्रेत जूण खां छुटी ऐं देव देही पाती। तुंहिंजे कृपा सां मां वैकुंठ वञा थो। हाणे तूं गया तीरथ ते पंहिंजे ख़ुशीअ सां वञ। उते भी तोखे वञी मुंहिंजो उद्धार करणो हो। जेको तो हिते मूंखे पाठ ॿुधायो आहे, तंहिंसां ई मुंहिंजो कल्याण थियो आहे। एतिरो ॿुधी पुट चवण लॻो, हे पिता, ॿी कुझु आज्ञा करियो जो मां तव्हांजी सेवा करियां। तॾहिं उहो देव चवण लॻो, हे पुट, ॾिस, मुंहिंजूं 7 पीढ़ियूं पितर नरक में पिया आहिनि। हाणे तूं श्री गीता जे 3 अध्याय जो पाठ करे हुन जो फल उन्हनि खे निमित पुण्य ॾे, जे नरक मां निकिरी स्वर्ग वञनि, छो त उहे बि तुंहिंजा वॾा आहिनि। एतिरी ॻाल्हि ॿुधी करे उहो देव देही पाए स्वर्ग रवाना थियो। तॾहिं उन बालक उते ई वेही श्री गीता जे 3 अध्याय जो पाठ कयो। सभिनी पितरनि जे निमित श्री गीता जे फल जे पाठ जो पुण्य ॾेई सभु पितर स्वर्ग रवाना कया। तॾहिं धर्मराय वटि ॼमन वञी चयो, हे राजा, नरक में त घणा लोक कीन आहिनि जिन केतिरनि ई जुड़ियुनि जा पाप कया आहिनि। तंहिंखे श्री ठाकुर भॻवान जा पार्षद विमान में चाढ़े स्वर्ग वठी विया। तॾहिं धर्मराय एतिरो ॿुधी उथी खड़ो थियो, श्री नारायण वटि आयो, जाते शेष नाग जे सेजा ते लेटियल पियो हो। लक्ष्मी संदसि पेर मेटे रही हुई। उते वञी धर्मराय नमस्कार करे ऐं हथ जोड़े चवण लॻो त हे त्रिलोकीअ जा नाथ, जे जीव जन्म जन्म जा पापी हुआ, तन खे तुंहिंजा पार्षद विमान में चाढ़े वैकुंठ खणी विया। नरक जे भोगण जो दुख ऐं ॾंड कंहिंखे ॾिबो। तॾहिं श्री नारायण चवण लॻो, हे धर्मराज, तूं दुखी न थी ऐं पंहिंजे मन में कुझु बुरो न सम्झ। मूं तोखे जा वार्ता थो चवां, सा ॿुध। इहे जे जीव पापी हुआ, उन्हनि जो पिछलो धर्म को जाॻियो आहे। तंहिं धर्म करे ही महापापी जीव वैकुंठ यानी स्वर्ग में विया आहिनि। ऐं हीअ बि आज्ञा मां तोखे ॾियां थो, जो जीव गीता जो पाठ करे अथवा ॿुधे या को कंहिंखे पाठ जो फल दान करे, तन जीवन खे तूं कॾहिं बि नरक न ॾिजांइ। इहा ॻाल्हि निश्चय करे ॼाण। एतिरो ॿुधी धर्मराज पंहिंजे पुरीअ ॾे रवानो थियो। दूतनि खे चई वियो त जो प्राणी श्री गीता जो पाठ कंदो या ॿुधंदो या पाठ जो फल पुण्य ॿिए खे ॾींदो, तंहिं प्राणीअ खे कॾहिं बि नरक में न विझिजो। श्री गीता जे पाठ करण ॿुधण करे पापी जीव वैकुंठ पाईंदा। श्री नारायण भॻवान चवण लॻो, हे लक्ष्मी, ही 3 अध्याय जो फल मूं तोखे ॿुधायो, सो तो ॿुधो आहे। इति श्री पद्म पुराणे सती ईश्वर संवादे उत्तराखंडे श्री गीता महात्म नाम 3 अध्याय संपूर्ण थियो। सभई प्रेम सां चओ, श्री कृष्ण भॻवान जी जय।